बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम जनाब, मां आहियां इंसाफ़ अली मेमण तव्हांजे ऐं मुंहिंजे सिंधी चैनल सम्झो ऐं सम्झायो सां गॾु। जनाब, अॼु जंहिं टॉपिक ते आउं ॻाल्हाईंदुसि उहो हिकिड़े सॉफ्टवेयर जो रिव्यू आहे जेको तव्हांखे ॾियणो आहे। तमामु प्यारो सॉफ्टवेयर आहे ऐं जनाब तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त जेकॾहिं तव्हां का फ़ोटो कढो था ऐं उनजे बैकग्राउंड खां मुतमिन कोन आहियो ऐं उनखे चेंज करणु चाहियो था त मोबाइल में तव्हां उनखे कीअं चेंज करे सघो था, उनजे बारे में अॼु तव्हांखे आउं ॿुधाइण वारो आहियां। ऐं इहो बि ॿुधाईंदो हलां त तव्हां पंहिंजे बैकग्राउंड खे कीअं ऐं छो चेंज करणु चाहियो था। चेंज करण जे लाइ ईअं आहे जो तव्हां त का तस्वीर खिची आहे, उन में तव्हांखे उनजो बैकग्राउंड पसंदि कोन्हे या पोइ उनखे पासपोर्ट साइज़ में तव्हां कन्वर्ट करे उनखे पंहिंजे कंहिं बि कम जे लाइ यूज़ करणु चाहियो था त उहो उन जे लाइ इहो तव्हांखे बैकग्राउंड चेंज करिणो पवंदो ऐं उन जे लाइ कीअं कंदव उहो बि एंड्रॉयड मोबाइल में 1 क्लिक में तमामु जल्दी उहो कीअं थींदो उन जो प्रोसीजर, उन सॉफ्टवेयर जो रिव्यू अॼु आउं तव्हांखे ॾियण वारो आहियां। ऐं जेकॾहिं तव्हां इहो सभु कुझु ॼाणण ऐं सम्झणु चाहियो था त आख़िर ताईं मूंसां गॾु रहिजो। हाणे वीडियो शुरू करण खां पहिरीं मुंहिंजी हमेशह वांगुरु इहा रिक्वेस्ट आहे त तव्हांजो ई मुंहिंजो सिंधी चैनल आहे सम्झो सम्झायो, इनखे प्लीज़ सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जे बटन खे क्लिक कंदव त बेल जो आइकॉन ईंदो ऐं उनखे बि क्लिक कयो। ईअं करण सां तव्हांखे हर मुंहिंजी नई अचण वारी वीडियो जी नोटिफिकेशन पहुचंदी। ऐं जनाब, ॿी बि हिकिड़ी तव्हांखे माज़रत कंदो हलां त काफ़ी अरसे खां मूं का बि वीडियो अपलोड न कई, उन जी वजह मुंहिंजी ज़ाती मसरूफ़ियात हुई ऐं इन जे लाइ तव्हांखां माज़रत घुरां थो। इंशाअल्लाह आईंदा तमामु जल्दी आऊं तव्हांजे लाइ सुठियूं वीडियोस आणींदो रहंदुसि। जनाब, अब हाणे तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त जंहिं एप्लीकेशन जो मुंहिंजो रिव्यू ॾियण वारो आहियां ऐं या तव्हां ईअं सम्झो त तव्हां पंहिंजे फ़ोटो जो बैकग्राउंड जेकॾहिं चेंज करणु चाहियो था उन जे लाइ कहिड़ी एप्लीकेशन यूज़ थिए थी उन जो बारे में ॼाणणु चाहियो था त हलो, उन जे लाइ सभिनी खां पहिरीं असांखे प्ले स्टोर में वञिणो पवंदो। प्ले स्टोर खे क्लिक कयो। प्ले स्टोर खे क्लिक कंदव त हीअ हिकिड़ी एप्लीकेशन आहे, सर्च बार में तव्हांखे सर्च करणी पवंदी। टेलीपोर्ट जे नाले सां फ़ोटो एडिटर आहे। इहो सर्च करे छॾियो आहे। मूं तव्हांखे ॿुधाईंदो हलां, हिन जी 4.3 जी रेटिंग आहे। 1 मिलियन माण्हुनि डाउनलोड कयो आहे, इनखे इस्तेमालु कनि पिया। तमामु सुठी हिकिड़ी एप्लीकेशन आहे, सुठी हिकिड़ी आहे जेका अॼु मूंखे तव्हांखे ॿुधाइणी हुई। इन जो हीउ जेको आइकॉन आहे उहो तव्हां ॾिसी वठो। तव्हांखे इहा डाउनलोड करणी आहे। डाउनलोड करण खां पोइ इनखे ओपन कंदासीं ऐं मूं इनखे डाउनलोड करे छॾी आहे। हाणे ओपन कयूं था। जनाब, इनखे ओपन कंदव त तव्हां ॾिसी सघो था इन जो फस्ट लुक जेको ईंदो हीउ तव्हांखे कैमरा ॾेखारींदो, कैमरा में खुलींदो। हाणे हीउ तव्हांखां दरअसल इहो चाहे पियो त तव्हां जेकॾहिं चाहियो त तव्हां पंहिंजी हींअर ई लाइव फ़ोटो कढी उन जो बैकग्राउंड चेंज करे सघो था, पर आउं ईअं कोन कंदुसि। हिन में काफ़ी सारियूं शयूं आहिनि। सेटिंग में तव्हां वञी सेटिंग बि चेंज करे सघो था। फ्लैश इन जो ऑन करे तव्हां पंहिंजी फ़ोटो खे फ्लैश करे सघो था, स्विच करे सघो था। ऐं फ़िलहालु मुंहिंजो जेको मक़सदु आहे तव्हांखे सम्झाइण जो त तव्हां पंहिंजी फ़ोटो खे कीअं करे सघो था, उन जे लाइ गैलरी में हलंदासीं। गैलरी खे क्लिक कंदासीं त गैलरी में जेके बि तव्हां जूं फ़ोटू मौजूदु हूंदियूं उहे सभु ज़ाहिर थी वेंदियूं। उन मां हिकिड़ी फ़ोटू का बि सिलेक्ट कयो जंहिंजो बैकग्राउंड तव्हां चेंज करणु चाहियो था। हीअ फ़ोटू आउं सिलेक्ट कयां थो। हीअ मुंहिंजे नंढड़े जी फ़ोटो आहे ऐं जीअं ई सिलेक्ट कंदव त हीअ इन में अची वेंदो। हीअ तव्हां खां पुछे पियो त इनखे सेटिंग कीअं सेट करे। हीअ सेट करण खां पोइ तव्हां हीअ राइट जो जेको निशान आहे इनखे क्लिक कंदो ऐं जीअं ई क्लिक कंदव त हिन खे थोरी देरि जे लाइ सेट कंदो इन जा। हाणे हिन में मुख़्तलिफ़ 3 ऑप्शन आहिनि। हिकिड़ो त तव्हां इन सॉफ्टवेयर में तव्हां बैकग्राउंड चेंज करे सघो था। ॿियो कलर जेकॾहिं तव्हांजी तस्वीर खे ॾियणु चाहियो था, स्पेशली वारनि खे, त उहो कीअं ॾेई सघो था। ऐं तमामु हिकिड़ी सुठी फ़नी एप्लीकेशन आहे। जेकॾहिं तव्हां पंहिंजी फ़ोटो में पंहिंजे वारनि खे मुख़्तलिफ़ कलर ॾियणु चाहियो था त हीअ तव्हांखे ऑप्शन नज़र अचनि पिया। इन्हनि मां को बि कलर तव्हां पंहिंजे वारनि खे ॾेई सघो था। हाणे हीअ जेको आहे थोरो इनखे सर्च कंदो, उन में शायदि थी सघे थो कुझु टाइम लॻे, त वेट कंदासीं। हीअ तव्हां ॾिसी सघो था त हीअ तव्हांजे जेको तस्वीर आहे उनजे वारनि जे कलर खे चेंज करे कंदो। ऐं तव्हां जेकॾहिं वारनि जो कलर चेंज करे थोरो तस्वीर खे फ़नी या बहितर करणु चाहियो था त करे सघो था। उन जे लाइ मुख़्तलिफ़ कलर्स ॾिनल आहिनि ऐं जेके तव्हां उनखे टच कंदा वेंदव जीअं चेंज थींदो वेंदो। पर असांजो हिते मक़सदु तस्वीर जो बैकग्राउंड चेंज करणु आहे, त असां बैकग्राउंड जेको तव्हां मथे ॾिसो पिया इनखे क्लिक कंदासीं। जीअं ई क्लिक कंदासीं त हिते मौजूदु जेके बि बैकग्राउंड आहिनि उहे ऑलरेडी तव्हांजी तस्वीर जे पोयां अची वेंदा हिकिड़ी क्लिक में। हाणे जीअं तव्हां चेंज कंदा वेंदव तीअं बैकग्राउंड चेंज करे सघो था। को बि बैकग्राउंड तव्हांखे जीअं सूट करे त तव्हां ॾेई सघो था।
हाणे सपोज़ कयो काफ़ी सारा बैकग्राउंड आहिनि इन में मौजूदु आहिनि जेके तव्हां चेंज करे जेको तव्हांखे सूट करे इनखे ॾेई सघो था। उन खां पोइ जेकॾहिं तव्हां हिन तस्वीर खे इन्हनि मां को बि बैकग्राउंड नथा ॾियणु चाहियो ऐं कस्टम को बैकग्राउंड ॾियणु चाहियो था त उहो बि ॾेई सघो था। कस्टम बैकग्राउंड खे क्लिक कंदो, क्लिक करण सां ई सेट कस्टम बैकग्राउंड जे लाइ तव्हांखे हिते तव्हांजी गैलरी में वठी वेंदो। हिते को बि तस्वीर जेकॾहिं तव्हां बैकग्राउंड में ॾियणु चाहियो था त उहो ॾेई सघो था। सपोज़ कयो हीअ हिकिड़ी इमेज आहे जंहिंखे आउं बैकग्राउंड में ॾियणु चाहियां थो, इनखे क्लिक कंदुसि त तव्हां ॾिसी सघो था हीअ हिकिड़ी तस्वीर आहे जंहिंखे सेट करे उन खां पोइ राइट कंदव त उहा ऑलरेडी हिकिड़ी थी वेंदी ऐं तव्हांजे बैकग्राउंड में अची वेंदी। ईअं तव्हां कस्टम बैकग्राउंड में बि पंहिंजो ॾेई सघो था ऐं मुख़्तलिफ़ बैकग्राउंड चेंज करे सघो था। तमामु प्यारी हिकिड़ी एप्लीकेशन आहे जंहिंमें हिकिड़ी क्लिक सां तव्हां कई खोड़ सारा बैकग्राउंड तव्हांखे मिली वेंदा जेके तव्हां पंहिंजी तस्वीर में ॾेई पंहिंजी तस्वीर खे सुठो लुक ॾेई सघो था। ऐं उन खे पोइ पासपोर्ट साइज़ जेकॾहिं करणु चाहियो था त उन जे लाइ मुंहिंजी हिकिड़ी प्रीवियस वीडियो तव्हां वटि मौजूदु आहे, उन सॉफ्टवेयर सां पासपोर्ट साइज़ करे सघो था। हाणे इनखे सेव कीअं कंदो? सेव करण जे लाइ इन बटन खे क्लिक कयो त क्लिक करण सां मुख़्तलिफ़ ऑप्शन खुली वेंदा। इन में डायरेक्ट जेकॾहिं तव्हां इंस्टाग्राम में शेयर करणु चाहियो था, फेसबुक में करणु चाहियो था या इनखे डिलीट करणु चाहियो था, पर हीअ जेको विचूं ऑप्शन आहे इनखे सेव जो चवनि था, इनखे क्लिक कंदो त तव्हांजी तस्वीर सेव थी वेंदी। हाणे जेकॾहिं तव्हां ॾिसणु चाहियो था त इनखे गैलरी में वञी ॾिसी सघो था। जनाब आऊं थोरो टच कंदुसि, गैलरी खे खोलींदुसि त तव्हां ॾिसी सघो था हीअ तस्वीर जेका तव्हां ठाही हुई इहा अची वई आहे। ईअं तव्हां हिन कंहिं बि पंहिंजी खिचियल तस्वीर खे जेकॾहिं तव्हां चाहियो था एंड्रॉइड में उन टाइम ई तस्वीर का खिटी आहे तव्हां कटी आहे ऐं उनजो बैकग्राउंड चेंज करणु चाहियो था त उहो ऑप्शन बि तव्हां वटि मौजूदु आहे। जेकॾहिं कस्टम बैकग्राउंड ॾियणु चाहियो था त उहो बि ऑप्शन तव्हां हिन एप्लीकेशन में तव्हांखे मिलंदो। तमामु प्यारी एप्लीकेशन आहे ऐं मूं हुनखे इस्तेमालु कई आहे ऐं आउं कयां पियो। इहा मूंखे ॾाढी बहितर लॻी, सुठी लॻी। मूं सोचियो तव्हां सां शेयर कयां ऐं मुंहिंजी सजेशन इहा आहे त तव्हां बि हिकिड़ो दफ़ा ज़रूरु इनखे इस्तेमालु करे ॾिसो। हीअ तमामु सुठी हिकिड़ी एप्लीकेशन आहे। जेकॾहिं तव्हां पंहिंजे फ़ोटो खे बैकग्राउंड चेंज करणु चाहियो था उहो बि हिकिड़ी क्लिक में एंड्रॉइड मोबाइल में, त इन जे लाइ बहितरीनु एप्लीकेशन आहे। हाणे जनाब आउं वीडियो खे ख़तमु कंदुसि, पर वीडियो खे ख़तमु करण खां पहिरीं मुंहिंजी उहा ई रिक्वेस्ट आहे त सम्झो ऐं सम्झायो तव्हांजो ऐं मुंहिंजो सिंधी चैनल आहे, प्लीज़ इनखे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करे तव्हां मुंहिंजे चैनल खे प्रोमोट कंदव ऐं प्रोमोट कंदव त इंशाअल्लाह तव्हांजे लाइ आईंदा बि सुठियूं सुठियूं शयूं ऐं तव्हांजे नॉलेज जे लाइ सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं आणींदो रहंदुसि जेके तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद हूंदियूं। सब्सक्राइब करण जो तरीक़ो तमामु आसानु आहे। रेड कलर जो बटन हूंदो, तव्हां मुंहिंजे चैनल ते वञो ऐं रेड कलर जे बटन खे क्लिक कंदो त बेल जो आइकॉन ईंदो, उनखे बि क्लिक कयो। ईअं करण सां तव्हांखे मुंहिंजी हर नई अचण वारी वीडियो जी नोटिफिकेशन पहुचंदी ऐं उनखे ॾिसी तव्हां फ़ाइदो वठी सघंदो। मुंहिंजे वीडियो जे कुंड ते बि सब्सक्राइब जो हिकिड़ो बटन तव्हां वटि ईंदो, उनखे क्लिक करे बि तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे सघो था। ईअं तव्हांखे करणु खपे, छाकाणि जो आउं डेली बेसिस ते तव्हांजे लाइ का न का नई शइ आणींदो रहंदो आहियां जेका तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद हूंदी आहे। मुंहिंजी वीडियो खे लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा। कमेंट्स में लिखो त मुंहिंजा वीडियोज़ तव्हांखे कीअं पिया लॻनि ऐं को सुवाल आहे त उहो बि मूंखां पुछी सघो था ऐं उनजो इंशाअल्लाह आउं तव्हांखे जवाबु ॾींदुसि। इन सां गॾु आउं तव्हां खां इजाज़त वठां थो इन दुआ सां त अल्लाह तव्हांखे ख़ुशि ऐं आबाद रखे। अल्लाह हाफ़िज़।